अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, सिंध में कबीलाई तकरार, खूनी जेकी रांदि आहे उन सां नुक़सानु सालनि खां वठी सिंध खे थी रहियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर घोटकी में ज़िले जे अंदरि कबीलाई तकरारनि कर खयो आहे। मीरपुर माथेले में हिकु ॻोठ ते हमिलो कयो आहे, सावंत बिरादरीअ जे ॻोठ ते, जंहिंमें 6 माण्हू क़तल कया विया आहिनि। बेदर्दी सां उते फायरिंग कई वई आहे। ऐं उन खां अॻु में मुख़्तलिफ़ कादिरपुर में बि हिकु नौजवान जंहिंजो नालो जान मोहम्मद सुंदराणी हो, उनखे बि क़तल कयो वियो आहे। सावंत सुंदराणी तकरार जे करे केतिरियूं जानियूं अॼु ॾींहं ताईं ज़ाया थियूं आहिनि। उन न फ़क़ति कबीलाई तकरारनि सां जेको ज़िंदगियूं त वञनि थियूं, उन सां ईंदड़ नस्ल तबाह थियनि था, तालीम, रोज़गार, अमन अमान सभु तबाह थी था वञनि। कबीलाई तकरार रुकिजी न सघिया आहिनि। उन्हनि खे सरकार पारां दावाऊं कयूं वयूं त उन कोशिशूं कयूं वेंदियूं ख़तमु थींदो, पर अॼु ॾींहं ताईं हीउ ख़तमु न थी सघियो आहे। अजमल सावंत जो हिकु वॾो वाक़ियो पिणु इन सिलसिले में पेश अचे। असां इन सिलसिले में इन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेकी खूनी रांदि आहे, कबीलाई तकरार आहिनि, आख़िर कॾहिं ख़तमु थींदा? ज़िम्मेवारु इन जो केरु आहे? पुलिस जी कारकर्दगी कहिड़ी आहे? इन समूरे मामलनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे अब्दुल फताह समेजो साहब, सियासी समाजी अॻुवान आहिनि, सिंध तरक़ी पसंद पार्टी जा मरकज़ी अॻुवान आहिनि। उन्हनि असांखे घोटकी मां जॉइन कयो आहे एडवोकेट लियाकत मलाणो साहब, सदर आहिनि डिस्ट्रिक्ट बार घोटकी जा। उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अनवर खैतरान SSP घोटकी, उन्हनि बि जॉइन कयो आहे। जॾहिं त KTN न्यूज़ घोटकी जो रिपोर्टर अलवरा बोज़दार ऐं मीरपुर माथेल जो रिपोर्टर लतीफ़ बि असांखे जो लतीफ़ लिगारी बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति अब्दुल फताह समेजो साहब तव्हां खां थी कजे। हीउ वरी अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सावंत सुंदराणी तकरार ख़तमु न पियो थिए, अञा वधे पियो, जानियूं ज़ाया थियनि थियूं। तव्हां छा था सम्झो कबीलाई तकरारनि जो ज़िम्मेवारु केरु आहे ऐं इनखे मुंहिंजो कीअं अची सघे थो? केतिरो वॾो हिन सां नुक़सानु थी रहियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों तव्हां KTN वारनि जी महिरबानी, जन हेॾे वॾे तमामु वॾे इशू ते असां खां कमेंट्स वठो पिया। त मुंहिंजा साईं, जीअं त काफ़ी वक़्त खां वठी गुज़िरियल 2-2.5 साल खां वठी हिकिड़ो कारप जे इल्ज़ाम ते ऐं ही तक़रीबन 27 क़तल थी चुका आहिनि। उनजो असरु जैकंबाद ऐं कदकोट में बि असरु थियो आहे ऐं असांजे ख़ासि करे पाड़ेसरी ज़िलो जेको आहे घोटकी, उन ते बि तमामु घणो असरु थियो आहे। अॻु में ई अहिड़े क़िस्म जा घोटकी सिटी में माण्हू जेका सावंत बिरादरी जा क़तल थिया आहिनि। हाणे ताज़ो जेको अॼु ॻोठ ते जेको हमिलो थियो आहे, उनमें 3 बेगुनाह महिमान हुया, जेका मलिक बिरादरी जा, जेका कंदकोट खां हिते महिमान थी आया। 3 ॼणा उहे बि वीचारा बेगुनाह शहीद थी विया आहिनि ऐं 3 ॼणा सावंत। ॻाल्हि इहा ते 27 माण्हू हिन महल ताईं हिन वाक़े में थी विया आहिनि क़तल। गवर्नमेंट कंहिं क़िस्म जे नाले जी कोन्हे। गवर्नमेंट नथी चाहे त कोई हिते अमन अमान थिए। गवर्नमेंट लॉ एंड ऑर्डर जो मसइलो असां वटि एॾो तमामु ख़राबु थी वियो आहे, छा त पीपल्स पार्टी जे दौर खां वठी इहे जहिड़ा हलनि पिया। उनजे वक़्त खां बि SP जेका हूंदा, DSP हूंदा, इहे वॾेरनि MNA MP साहिब जा माना ईअं सम्झो त दर जा नौकर हूंदा, छाकाणि त उहे रखाराईंदा, पोस्टिंग उहे कराईंदा। त उन खां पोइ हुननि कंहिं बि क़िस्म जो कोई एक्शन कोन वरितो। एॾो सॼो प्रोफेसर साहिबु मरी वियो, जंहिं सारी दुनिया में एहतजाज थिया, उनजा कातिल हिकिड़ो बि पुलिस कोन गिरफ़्तार करे सघी। ज़ाहिर आहे माण्हू जो जॾहिं इहे शयूं थींदियूं त पोइ पाण रिएक्शन करे थो। अहिड़े नमूने हिकिड़ो वकील साहिबु सुंदराणी गुज़ारे वियो होॾां, वरी अॼु हाणे बैंक वारो गुज़ारे वियो आहे, बैंक में मुलाज़िम हो। त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माहौल ठही वियो आहे ऐं माण्हू इहो ई सम्झी वेठा आहिनि त कानून आहे कोन, ऐं तंहिंजे करे असां पंहिंजो पाण पलांद करूं, बसि पोइ इहो शइ आहे। मां सम्झां थो असांजे सिंध गवर्नमेंट खे इन ॻाल्हि जो संजीदगी सां नोटिस वठणु घुरिजे। असांजे चीफ जस्टिस हाई कोर्ट खे ऐं सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु घुरिजे त बाबा क़तल आम एतिरो छो थो थिए, आख़िर छो नथो एक्शन थिए? एतिरा ॾाढा मुड़ुस कोन्हनि जो उहे कंहिंजे गिरफ़्त में नथा अची सघनि, पर हिननि जी नालाइकी नाअहली आहे पुलिस जी, जेके कंहिं बि क़िस्म जो को अहिड़ो क़दम नथा खणनि जंहिंजे करे हे रोज़ ॾियाड़ी क़त्लेआम थिए हो। जेकॾहिं असुल कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पुॼाइनि त मां सम्झां थो ही जेको आहे सारी रांदि ख़तमु थी वेंदी। ऐं ॿियो इहो आहे त जेका हिननि जी पोइवारी कंदा आहिनि ॿिन्हिनि बिरादरियुनि जा, उन्हनि खे जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त उहे एतिरा ॾाढा कोन्हनि जो इन टेबल ते वेही इहो फ़ैसिलो न कराए सघनि था। फ़ैसिलो थी सघे थो, फ़ैसिलो बि थी सघे थो, पर उन खां पहिरियों इहो आहे त गवर्नमेंट जो कमु आहे न रिट पंहिंजो पैदा करे। त हुनजे करे आउं चवां थो त पुलिस तमामु नालाइक फोर्स आहे ऐं हुननि जी नालाइकी जे करे, एडमिनिस्ट्रेशन न हुजण जे करे
ऐं सिंध गवर्नमेंट जे नाअहली जे करे ही सारा वाक़िया थियनि पिया ऐं हथ सां सिंध खे तबाह बर्बाद करनि था पिया ऐं घरू जंग तरफ़ हे सिंध खे वठी वञनि पिया। इहो सिर्फ़ हिकु कबीले जो न आहे पर अहिड़ा काफ़ी कबीला आहिनि जंहिंजा क्राइसिस पाण में हलनि था पिया। अॻु में 2 साल 3 साल पहिरियों फ़ैसिलो थियो जखराणियुनि भयनि जो, उनमें 54 माण्हू मरी विया। शायदि इहा नालाइकी आहे सिंध गवर्नमेंट जी। मां सम्झां थी वॾेरा जेका वेठा आहिनि इक़्तिदार में इन्हनि माण्हू ई हथ सां सभु शइ कराइनि था पिया। तंहिंजे करे गवर्नमेंट खे तहरुक वठणु घुरिजे ऐं सख़्तु एक्शन थियो वञे। केर बि हुजे, हिकिड़े इंसान जो क़तल त वॾी ॻाल्हि आहे न साईं जी बिल्कुलु। त अहिड़े हिसाब सां उन्हनि ते एक्शन थियो वञे ऐं वधि खां वधि माण्हुनि खे रिलीफ मिले त को अमुन नमूने सां को कारोबार करे। हिन जे करे असां वटि नुक़सानु थिए थो, माण्हू ज़मीनुनि ते नथो वञी सघे थो, ॿनियुनि ॿारनि ते नथो वञी सघे, ॿारड़ा पढ़ाए नथो सघे, बीमारी सीमारी में अस्पताल नथो वञी सघे। त सारो हिकिड़ो माहौल माना हिकिड़ो चाहे बदमाशनि जे हथ में आहे ऐं उहे ई सारो हिन स्टेट खे हलाइनि था बेटा। हुनमें इहा सारी ज़िम्मेवारी सिंध गवर्नमेंट जी आहे साईं। उहा एक्शन खणे, एतिरो सॼो आर्मी लथी पिया, रेंजर लथी पिया, बाक़ी थिए त कुझु कोन थो। 70 किलोमीटर जो हिकिड़ो आहे मुफ़ासिलो जिते ॿेलो आहे, जिते हीअ माण्हू ॿई धुरियूं रहनि था, हुननि ते एक्शन नथो थी सघे। अलाए बेवस गवर्नमेंट छो थी पए। अब्दुल फताह समय साहब, हिकु त तालीम तबाह, इलाइक़े जो अमन अमान, समूरो सिस्टम जाम थी थो वञे। जी जी छा था सम्झो अगरि इहे समूरा उतां जा तरजाई जेके चङा मुड़ुस हुजनि, ॿिया जेके अॻुवान आहिनि, इहे सभु गॾियल तौर ते सीरियस थियनि इन मामले में सरकार, त हीउ मामिलो हल थी सघे थो? साईं ॾिसो न, सीरियस जॾहिं थींदा जॾहिं गवर्नमेंट खे तहरुक में ईंदी, गवर्नमेंट पंहिंजो एक्शन खणंदी, उन्हनि खे जागीरदारनि खे बि टेबल ते गवर्नमेंट प्रेशर सां विहारे सघे थी न। जेकॾहिं ॿिन्हिनि माण्हुनि जे चङनि माण्हुनि खे विहारे हिते बाबा फ़ैसिलो करियो, एतिरे ताईं न उथंदो हुजे त तारीख़ न रखंदो त थी वेंदो। त उहे नथा चाहिनि न साईं, उहे नथा चाहिनि। उन्हनि जी त इन सभु शइ जे करे हालात ख़राब थियनि पिया। उहे जेकॾहिं एक्शन खणनि हा, उहे जेकॾहिं पंहिंजो अमल कराइनि पंहिंजो कानून ते, त सम्झां थो त रिटबहाल थी सघे। असां काफ़ी मुल्कनि में वेंदा आहियूं, उते सिपाहियुनि वटि बंदूकी कोन्हे हूंदी, किलेशन ई कोन्हे हूंदी, पोइ बि माण्हू उते ॾोह नथा कनि। त ख़ौफ़ आहे न हिकिड़ो, जेकॾहिं कुझु थियो त असां सां अलाए छा थींदो। हिते उहा शइ आहे कोन, कानून नाले जो आहे, सिर्फ़ु कोटे जो ॼार आहे। गरीब जे लाइ मच्छर ऐं मख जे लाइ आहे, बाक़ी वॾे माण्हू जागीरदार पीर मीर जे लाइ कोन्हे। बिल्कुलु फताह समय साहब, ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। लियाकत मलाणो साहब एडवोकेट आहिनि ऐं सदर आहिनि डिस्ट्रिक्ट बार जा। लियाकत साहब, हीउ एॾो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो मीरपुर माथेले में पेश आयो आहे, सावन सुंदराणी तकरार, कहिड़े तरफ़ पियो वञे सोसाइटीअ जो रुख? इन तकरार सां केतिरी तबाही पई अचे ऐं ज़िम्मेवार कंहिंखे था सम्झो तव्हां? जी भैया, पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी। केटी नारन जी जो असुल ॻाल्हि ॾिसो न, हाणे सावन ऐं सुंदराणी तकरार शुरू कहिड़ी ॻाल्हि सां थियो ऐं असांजा जेके नौजवान जेके हिन वक़्तु असांखे केॾो लाभ थियो आहे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तव्हां पाण ॾिसो पिया, केॾी माना सफ़ा न आहे बिल्कुलु। मां इन ॻाल्हि जो जेको आहे न, सावंत ऐं सुंदराणी तकरार जेको मां सम्झां थो, जेके असांजा सरदार आहिनि, अगरि उहा अची वञनि हिन मैदान ते, पाण खे पाण अगरि उनखे सम्झनि था पिया त असांखे कीअं तकरार ख़तमु करिणो आहे, उहे चाहिनि नथा त असांजो चकर तकरार इहो ख़तमु थिए। छो जो सरदार चाहींदा त उन्हनि जो सिस्टम कीअं हलंदो। सरदार नथा चाहिनि, सरदार चाहिनि था त अवाम जेका हमेशह घोटकी जी हुजे या कंदकोट जी, असांजो सॼी सिंध में जेका ज़िला आहिनि ॿ, कंदकोट ऐं घोटकी हमेशह जेके आहिनि इन्हनि जे तकरार में रहिया आहिनि। कबीलाई तकरार में तमामु असांजा माण्हू केतिरा हिन वक़्तु ॻायूं ॻाइनि। उन खां पोइ तव्हां ॾिसो न, असांजो हाणे तालीम जे हिसाब सां आफ्टर कराची खां पोइ असांजो घोटकी ज़िलो केॾो माना टैक्स पेयर आहे। उन खां पोइ टैक्स बि असां पे कयूं था पिया, उन खां पोइ तालीम जी तबाही बि असांजी आहे। सभु सरदार चवनि था पिया त तालीम बि घटि थिए। उन खां पोइ जेके असां जीअं चऊं अवाम असांजे हेठां हुजे ऐं इहे तकरार हुजनि पिया त अवाम सां अगरि तालीम पिराए करे कोई बि नौजवान अॻिते ईंदो त असांजो वैल्यू न रहंदो। सरदारनि जो इहो सिस्टम आहे, उन्हनि जो वैल्यू न रहंदो। वैल्यू जे करे असांजा जेके नौजवान क़तल थिया आहिनि उनजो ज़िम्मेवार सरदार आहिनि।
मां जेको मुंहिंजो जेको ओपिनियन आहे, अगरि सरदार ज़िम्मेवार सरदार आहिनि जेके बि आहिनि क़ौम जा, अगरि उहे चाहिनि मैदान ते अचनि, मां जस्ट ईअं थो वञा त 5 ॾींहंनि में मसला हल थी वेंदा। 5 ॾींहं वॾा आहिनि, उहे मैदान ते लहनि था, उहे चाहिनि नथा पिया, कीअं मसलो हल थींदो इन हिसाब सां? छो उहे इज़त नथा चाहिनि, तालीम बि पिराइनि, नौजवान अॻिते अचनि ऐं अॻिते ईंदा त असांजे सरदारनि जी वैल्यू घटि थींदी। वैल्यू घटि थियण खां पोइ असांजी का बि न रहंदी, सभु नौजवान थी वेंदा, असांजो को सिस्टम न हलंदो। माण्हुनि खे पढ़ाई जे तालीम ते ध्यानु ॾियण खां पोइ असांजो को बि वैल्यू न आहे। सरदार जो इहो माइंड कमु करे थो मुंहिंजे हिसाब सां। बिल्कुलु। सो जी सो इन जे हिसाब सां इहो सरदार जेको आहे न, दरगाह इहे माना नंढड़ा नंढड़ा जेके कबीला तकरार इहे ख़तमु करणु पाण ॼाण नथा चाहिनि। अगरि ख़तमु थींदो त पोइ इन जो को बि सिस्टम सिंध में न रहंदो। बिल्कुलु इन करे मां चवां थो बहितर आहे मैदान ते अचनि सरदार। असांजा जेके ज़िला कंदकोट ऐं घोटी आहिनि, इन्हनि खे हमेशह सॼी सिंध खां पोइते रखियो वियो आहे ऐं तालीम जी तबाही बि आहे। ऐं उन खां पोइ जेके कबीला तकरार आहिनि सिर्फ़ु सरदारनि आहिनि। उन खां पोइ SSP ॾिसो न सर, पहिरियां SSP तमामु बहितरीन कमु करनि पिया, पर जेके हिन वक़्तु पोज़ीशन जेका निगरान गवर्नमेंट में आई आहे, हिन वक़्तु SSP सभु निंड पिया आहिनि, कोई जाॻण लाइ तयारु न आहे, कोई वधण लाइ तयारु न आहे। मां SSP खे हाणे बि चवां थो पियो त तव्हां ॾिसो घोटी स्टेशन, कंदकोट स्टेशन ॾिसो केतिरा डेली अख़बार थियनि था पिया, केतिरियूं प्रोसेस, केतिरा मर्डर थियनि था, केतिरा माण्हू मरनि था पिया, छा था करनि सर? लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन न आहे, इन जे करे इन्हनि खे सम्झणु खपे सर। ॻाल्हि इहा आहे त इहे ख़ुदि SSP पाण सरदारनि खे चए त लॻंदा त पोइ काॾो माण्हू ग़रीब आवाम काॾो जेको आहे प्रोटेक्शन काॾो उन्हनि खे मिलंदो सर? पाण इन्हनि सरदारनि जे चक्कर में लॻा पिया आहिनि SSP, ज़ाहिर आहे उहे सरदारनि जे चक्कर में लॻा पिया आहिनि त काॾो उहे मञींदा उन्हनि खे। बिल्कुलु मौलाना साहब, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। अलावर आहियो, तव्हां ॿुधी सघो था असांखे? अलावर आहियो बोज़दार? अलावर आहियो बोज़दार, डिस्कनेक्ट थी विया आहिनि। मौलाना साहब, जीअं तव्हां ॻाल्हि ॿोल पे कई त जेके ज़िम्मेवार इन जा केरु आहिनि, हाणे हीअं ॾिसिजे त डिस्ट्रिक्ट बार आहे, हुते मौजूदु आहे, मुख़्तलिफ़ ॿिया पढ़िया लिखिया जेके इदारा मौजूदु आहिनि, उहो भला हिन क़बीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ को किरदारु अदा कनि पिया? बिल्कुलु सर, पहिरां बि हिकिड़ी जेको आहे किरदारु अदा कयो। असां वकील गॾिजी कई, घोटा ऐं भेड़नि जो मसइलो हुयो, असां उन ते ॾाढो उन्हनि खे चयोसीं, असां वियासीं ऐं उन खां पोइ उन सिचुएशन में अची आहे। पर लेकिन मां चाहियां थो पियो थोरो बि पुलिस अगरि थोरो बि इंट्रस्ट वठे न, त मां चवां थो सॼो सिस्टम अॻियां अची वेंदो। सिर्फ़ु सरदार पुलिस खे छॾनि त पुलिस खे कमु करणु ॾियनि सुठे नमूने, ऐं SSP खे या पुलिस जेका आहे थोरो उनखे आज़ादु नथा छॾनि। आज़ादु छॾण जो मतिलबु आहे त तव्हां SSP पाण चाहे थो त मां आज़ादु थी करे कमु कयां, करे न कंदो त ऑटोमेटिकली टोटल जेके कबीला तकरार ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदो। बिल्कुलु ठीकु था चओ। अलावर आहियो, हिन अॼो हीउ जेको वॾो तकरार पैदा थियो, 6 इंसानी जानियूं हिन तकरार गिड़काए वियो आहे, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? कीअं वरी हिन तकरार खे वरी नई बाहि साम्हूं लॻी आहे? जी अलावर आहियो, अलावर आहियो, ॿुधी सघो पिया तव्हां? अलावर आहियो, तव्हांखे आवाज़ अचे थो? अलावर आहियो, तव्हांखे आवाज़ अचे थो मुंहिंजो? अलावर आहियो बोज़दार खां। जी अलावर आहियो, जी आवाज़ अचे थो? जी अलावर, हीअ तकरार कीअं नओं साम्हूं वरी आयो? सावंत तकरार जेके संदराणी तकरार खे वरी नओं कर खयो आहे, 6 इंसानी जानियूं गिड़काए वियो आहे, छा सूरत हाल आहे हींअर? जी असलम हैदर साहब, ही तकरार बुनियादी तौर ते कश्मीर कंदकोट जे कच्चेवर इलाइक़े में कारनि जी तकरार खां शुरू थियो, जंहिंमें सुंदराणी बिरादरी जो हिकिड़ो माण्हू क़तलु थियो, जंहिंजे पलांद में वरी सावंत बिरादरी जो नौजवान क़तलु थियो। ऐं उनखां पोइ इहो जहिड़ो कच्चे खां थींदो शहरनि में पहुची वियो, जंहिंमें प्रोफेसर अजमल सावंत, एडवोकेट समेत नूरलाई समेत हिन वक़्त में 20 माण्हू क़तलु थी चुका आहिनि। ऐं गुज़िरियल राति जेको वाक़ियो थियो, जंहिंमें सावंत बिरादरी जा 3 माण्हू क़तलु थिया, ऐं हुन सां गॾु हुते जेके महिमान रहियल हुया 3 मलिक बिरादरी जा, SI बशीर अली मलिक ऐं हुनजो पुटु नसीबुल्ला, हुनजो भाइटियो, उहे बि क़तलु थी विया। गुज़िरियल ॾींहुं नौजवान बैंक जो जेको मुलाज़िम हुयो जानून मार, उहो क़तलु थी वियो। ऐं हिन जहिड़े में जिते प्रोफेसर अजमल ऐं नूरलाई वकील जहिड़ा माण्हू क़तलु थिया, उते मिसकिन गरीब टांगा हलण वारा ऐं पोरियो कंदड़ पोरिया दुकानदार बि क़तलु थिया आहिनि।
ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त 20 माण्हू क़तल थी विया आहिनि, 30 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, पर को बि जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो, को केस दाख़िल थिया आहिनि, पर हिकु बि जवाबदार ॿिन्ही धुरनि जो गिरफ़्तार न आहे थियो। जेके कातिल आहिनि जिन खे मारनि था उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त असां छो था मरूं, ऐं जेके मारनि था उन्हनि खे बि इहा ख़बर कोन्हे त उन्हनि कहिड़े ॾोह में मारनि था। ॿिन्ही ज़िलनि जी पुलिस, कश्मीर ऐं कंदकोट जी पुलिस सिर्फ़ु लाश अस्पताल में खणाए पोस्टमार्टम कराइण ते महदूद आहे। हिन वक़्त ताईं को बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे। किथे के छापा न आहिनि लॻा, हथियार धड़ाधड़ विकामजनि था, एंटी एयरक्राफ्ट गननि समेत मीज़ाइलनि जे हद ताईं ॿिन्ही धुरनि जे जा जेके विढ़ंदड़ माण्हू आहिनि उन्हनि हथियार जमा करे छॾिया आहिनि। वॾे पैमाने ते बिरादरियुनि में चंदा थियनि था हथियार ख़रीद करण जे लाइ। अञा ताईं हिन जेको क़बाइली दहशतगर्दी आहे इन जे रोकथाम लाइ किथां बि कंहिं बि क़िस्म जी का बि कोशिशि न थी आहे त इन रतो छाण खे रोके सघिजे। ऐं हिन में न सिर्फ़ु नौजवान क़तल थिया आहिनि, औरत क़तल थिया आहिनि, प्रोफेसर ऐं वकील क़तल थिया आहिनि, पर दुकानदार क़तल थिया आहिनि, मासूम ॿारड़ियूं क़तल थियूं आहिनि, मासूम ॿारड़ा क़तल थिया आहिनि, वाटड़ूं क़तल थिया आहिनि। ऐं हिन क़बीलाई दहशतगर्दी जे करे शहर वीरान लॻा पिया आहिनि, ख़ासि करे कंदकोट, कश्मीर ऐं घोटकी जूं जेके बसंदियूं आहिनि, कादरपुर, गुबलो। न सिर्फ़ु ही सावंत सुंदराणी क़बीलाई दहशतगर्दी, पर घोटकी में घोटा बिरादरी ऐं बेरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जेको कोन्हे दहशतगर्दी जो सिलसिलो हले थो, उन में पिणु 5 खां वधीक माण्हू क़तल थी विया आहिनि। लखण ऐं अबासी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान 2 माण्हू क़तल थी विया आहिनि, ऐं उहो जहिड़ो बि अञा ताईं ठाकुर बि न आहे। वधण जो ख़दशो आहे त घोटकी ज़िलो ॼण त डिसऑर्डर थियल आहे, कंहिं बि क़िस्म जी का कानून जी रिट न आहे, कंहिं बि क़िस्म जी का रोक टोक न आहे। ॾोहारियुनि खे, दहशतगर्दनि खे सरेआम हथियार खणी मासूम माण्हुनि खे मारे वञनि था। न का नाकाबंदी आहे, न का गिरफ़्तारी आहे, न को उन्हनि हथियारनि जा लाइसेंस पुछा वञनि था। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ अलावर, इंतिहाई सूरताल ख़राबु आहे। लियाकत मलाणा साहब, पढ़िया गढ़िया माण्हू आहियो इन ज़िले जा, हिन सूरताल में उतां जो समूरो जेको कारोबार उहो ठप आहे, कहिड़ी हिकमत अमली सरकार खे, कहिड़ो मैसेज था ॾियो, कहिड़ो पैगाम हुजणु घुरिजे त छा कहिड़ी हिकमत अमली जोड़िजे गॾियल तौर ते त जीअं जे क़बीलाई तकरारनि जे हिन नासूर मां सिंध आजी थी सघे? ऐं मुंहिंजो जेको ओपिनियन आहे, कानून मुताबिक़ इहो थियणु खपे त कम से कम अगरि पुलिस ऐं रेंजर्स ऐं आर्मी गॾिजी करे हिकिड़ो इन में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन मुताबिक़ अगरि कमु करनि था पिया त मां सम्झां थो पियो जेके सरदार आहिनि उहे सभु इनशा ताला पंहिंजो पाण इहे क़बीलाई जहिड़ा तकरार ख़तमु कराईंदा ऐं बाक़ाइदा अमन थींदो। मां त चीफ मिनिस्टर खे या जेके बि आहिनि उनखे इहा रिक्वेस्ट कंदुमि त कम से कम घोटकी ज़िलो ऐं कंदकोट जेको असांजो आहे इहो पोइते तॾहिं आहे त कोई इंट्रस्ट गवर्नमेंट वठण लाइ तयारु न आहे, ऐं सुठा ऑफिसर उन खां पोइ मुक़ररु कया वञनि। उन खां पोइ मुक़ररु करण खां बाद में आर्मी ऐं रेंजर्स ऐं पुलिस गॾिजी कमु करे त कंहिंजे चए में न अचे, ऐं उन खां पोइ सरदार या वॾेरो केरु हुनखे चवे पोइ उनखे आज़ादु छॾे। मां सम्झां थो पियो क़बीला तकरार ख़तमु थी वेंदा। मुंहिंजो जेको ओपिनियन आहे कानून मुताबिक़ इहो हुजे त घटि में घटि आर्मी ऐं रेंजर थींदी न त पोइ ऑटोमेटिकली जेके सरदार आहिनि न उहे सोचे अची वेंदा। बिल्कुलु ठीकु था चओ त वॾो ऑपरेशन थियणु घुरिजे। लतीफ़ हिन जी बिल्कुलु लियाकत साहब, लतीफ़ लिगारी, हिन वक़्तु मीरपुर माथेले जे हेॾो तकरार थियो, 6 इंसानियूं जानियूं हली वियूं, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे उतां जी, ऐं पुलिस उन हवाले सां कहिड़ो तहरीक वरितो आहे, कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि? जी, इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। सुबुह जो सवेर सावंत बिरादरी जे ॻोठ ते हमिलो करे सुंदराणी बिरादरी जे माण्हुनि 6 माण्हुनि खे हिकु ई वक़्तु क़तल करे छॾियो, गोलियूं हणी करे, जंहिंमें अली रज़ा मलिक, शेर अली मलिक ऐं नसीबुल्ला मलिक। शेर अली मलिक पुलिस एहलकार आहे, उन जो पुटु आहे नसीबुल्ला मलिक, उहो क़तल थी वियो आहे। 3 मलिक बिरादरी जा जेके महिमान थी आयल हुआ, अमीर अली सावंत, फैज़ मोहम्मद सावंत, अब्दुर्रहमान सावंत, 6 माण्हू इहे क़तल थी विया आहिनि, जंहिंमें 3 सावंत बिरादरी जा माण्हू आहिनि। सुबुह जो इतलाह ते मीरपुर माथेलो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची उन्हनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए सिविल अस्पताल मीरपुर माथेलो में आंदो, ऐं उते पुलिस जी का ख़ासि हलचल नज़र कोन आई। उन हवाले सां SSP
हिकु जेको आहे उन जे सावंदनि जे ॻोठ सलीमाबाद लॻ पहुची अफ़सोस करे मोटी आयो आहे, जॾहिं त उनखां अलावा वधीक का गिरफ़्तारी अमल में न आहे अची सघी, न ई पुलिस का ऐं उतां ॿुधायो पियो वञे त उते हिकिड़ो महिमान रहियल हो गोला बिरादरी जो जेको बची वियो, उतां निकिरी भॼी वियो। वञी चयो त बर वक़्तु इतला कयोसीं पुलिस खे, ऐं जेका हमलावर हुया उहे बि हमले करण खां पोइ उन्हनि खे बि भॼण जी का अहिड़ी ख़ासि को सवारी या को अहिड़ो को ज़रियो न हुयो जंहिंमें फरार थी सघनि, पर पुलिस जे देरि पहुचण सां उहे आसानी सां फायरिंग कंदा हलिया विया आहिनि ऐं उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को रुकावट उन्हनि खे पेश न आहे आई। जी ठीकु आहे लतीफ़। अच्छा अलावा पुलिस जी हिकमत अमली कहिड़ी आहे? सावंत सुंदराणी पुराणो तकरार विच ते गॾिजाणियूं बि थियूं, पुलिस ऑफिसर्स बि आया, त छा पुलिस जी संजीदगी न आहे या पुलिस वटि उहा हथियार न आहिनि, पुलिस वटि उहा ट्रेनिंग न आहे जो हिन मामले खे को पुलिस पंहिंजो किरदारु प्रोफेशनली अदा करे ऐं क़बीलाई तकरारनि खे रोके सघे? जी बुनियादी तौर ते तव्हां ॾिसो त जेकॾहिं एक्सीडेंट में को माण्हू क़तल थींदो आहे त उनजो बि अलॻि सां हिकिड़ो सेक्शन आहे, छा त 303। जेकॾहिं ॼाणी वाणी को क़तल थिए त उहो सेक्शन 302। ऐं जेकॾहिं इतफ़ाक़ी को क़तल थिए त उन्हनि जे लाइ बि आइन में कानून में शिकूं मौजूदु आहिनि। पर असां वटि क़बीलाई दहशतगर्दी में को माण्हू क़तल थिए थो त पुलिस इहो चई उहो मामले खे टारे छॾी त हीउ पाण में ज़ाती जहिड़ो आहे, मतिलबु ज़ाती जहिड़े में क़तल खे क़तल सम्झो ई नथो वञे। तव्हां ॾिसो जीअं को माण्हू क़तल थिए थो इन क़बीलाई दहशतगर्दी में त मक़तूल धुर जा माण्हू वॾे तइदाद में हथियार खणी इस्पताल पहुचनि था, ऐं जॾहिं ॿी धुर जो माण्हू क़तल थिए थो त उन धुर जा माण्हू ममनूना पोर जा हथियार खणी पहुचनि था। त बुनियादी तौर ते पुलिस ॼण त हिन क़बीलाई जेका दहशतगर्दी आहे उनखे फ़र्ज़ु करे वरितो आहे त हीउ माण्हुनि जो बुनियादी हक़ु आहे त हिक ॿिए खे मारिनि। इन हद ताईं जो जेके क़बीलाई दहशतगर्दी में घुरिबल माण्हू हूंदा आहिनि उहे गिरफ़्तार थींदा आहिनि त उन्हनि खे छॾाइण लाइ जेके वॾेरा आहिनि उहे चवंदा आहिनि वाह हिन ते त कोॾो आहे कोन, ज़ाती जहिड़े में माण्हू क़तल थी वियो, माना इंसान जो क़तल ज़ाती जहिड़ो करार ॾेई उनखे इहो रिलीफ ॾिनो थो वञे त न ट्रायल आहे, न केस आहे, न सज़ा आहे, न जज़ा आहे। त बुनियादी तौर ते असांजा जेका पुलिसिंग आहे क़बीलाई दहशतगर्दी जे हवाले सां तव्हां ॾिसो कोटकी ज़िले में अहिड़ा बि क़बीलाई दहशतगर्दी जा सिलसिला हलिया आहिनि जेके असां ॾिठा आहिनि, जंहिंमें 200 माण्हू क़तल थिया आहिनि। जीअं कोच सोलंगी तकरार हुयो या ॿिया दहशतगर्दी जा वाक़िया, हुनमें 200 माण्हू क़तल थिया। त उन्हनि सभई जेके क़तल थियनि था, रतोछाण थिए थी, मासूम माण्हू मारिजनि था, आख़िर में न उहो सेशन ट्रायल थियनि था, न कोर्टनि में वञनि था, उहो भोतारनि जे बंगलनि ते वेही उते खूननि में पाड़े धुरियुनि खे भाकरियूं पाराए वरी उन फ़ैसिलनि में बि कान का ॻाल्हि रही वञे थी। मिसाल तौरु जेकॾहिं 2 जरे ज़मीन ते जहिड़ो आहे 22 माण्हू क़तल थी था वञनि त फ़ैसिलो इहो थिए थो त हाणे खूननि में पाड़िजी आहे, बाक़ी जेके 2 जरेबनि जो मसइलो आहे उहो फलाना जेके असांजा कमदार आहिनि उहे वेही हल कंदा, ऐं वरी उन मसइले ते ॿीहर जहिड़ा थियनि था। तव्हां ॾिसो सावंत ऐं सुंदराणी तकरार खां अॻु में सावंत ऐं सब्दो ई जहिड़ो थियो, उहो 2 दफ़ा थियो, जंहिंमें घटि में घटि 150 माण्हू क़तल थी विया। अहिड़े नमूने सां जॾहिं पहिरियों माण्हू क़तल थियो आंदल सुंदराणी थाणे जद में, कचे जे आंदल सुंदराणी थाणे में पहिरियों माण्हू क़तल थियो, जेकॾहिं पुलिस उते कानून खे हरकत में आणिया, जेकॾहिं उहो क़ातिल गिरफ़्तार थिया मां सम्झां थो ही 20 माण्हू क़तल न थियनि हा। बुनियादी तौर ते जॾहिं बि को वाक़ियो थिए थो त पुलिस फौरी तौर ते उन क़ातिल खे गिरफ़्तार नथी करे, केस दाख़िल पुलिस नथी करे, ऐं जेको क़ातिल आहे उहो सरेआम घुमंदो रहे थो, जंहिंखां पोइ कावड़ में ॿी बिरादरी जा माण्हू ॾिसनि था त असां हाणे पुलिस करे कुझु कोन थी, पोइ वरी ॿियो न को माण्हू मारे विझनि था, ऐं अहिड़े नमूने सां ही सिलसिला शुरू थी वञनि था। पोइ अच्छा इहो बि आहे त जेके हाणे सावंत सुंदराणी तकरार में जेके माण्हू क़तल थी विया आहिनि, यकीन कयो अहिड़ा बि सुंदराणी आहिनि जेके सावंतनि जा दोस्त आहिनि, सावंत अहिड़ा आहिनि जेके सुंदराणियुनि सां भत बिरादरी में ईंदा वेंदा आहिनि, उन्हनि जा माण्हू बि क़तल थिया आहिनि। बिल्कुलु ज़ात पात जे नाले ते पुलिस पंहिंजो कमु करे कोन थी। बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ त पुलिस खे जंहिंखे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे उहो पुलिस पंहिंजो किरदारु अदा नथी करे, उनजे करे क़बीलाई तकरार इंतिहाई इंसानी क़ीमती जेकी जानियूं आहिनि उहे ज़ाया थी वञनि थियूं, अमुन तबाह आहे, तालीम तबाह आहे। वॾी महिरबानी तव्हांजी अलावरा बोज़दार, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अब्दुल फ़ताह समेजू साहब तव्हांजी महिरबानी। एडवोकेट लियाकत मलाणो
ऐं मीरपुर माथेले जो रिपोर्टर लतीफ़ लिगारी। तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू क़बीलाई तकरार जंहिंसां अॼु 6 इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थी वियूं। सावंत सुंदराणी तकरार खे मुंहिंजो न पियो अचे। उन खां अॻु में प्रोफेसर अजमल सावंत ऐं ॿियूं खोड़ सारियूं जानियूं, उन में सुंदराणी बिरादरी जा खोड़ सारा माण्हू क़तल थी चुका आहिनि। गॾियल तौर ते हिकु तबाही आहे समूरनि क़बीलाई तकरारनि जे करे। अमन तबाह, तालीम तबाह, समूरो समाज तबाह। सरकार खे हिन क़बीलाई तकरारनि जे मामले खे सीरियस वठणु घुरिजे ऐं जेके दहशतगर्द आहिनि, कातिल आहिनि, उन फौरी गिरफ़्तारी अमल में अचे। समाज में कानून जी रिट बहाल थिए, अमन अमान थिए, त जीअं जेकी तबाही आई आहे सोसाइटी जे अंदरि, तालीम तबाह थी आहे, उहा बहाल थी सघे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।